जय झूलेलाल, जय माता दी। कीअं आहियो सभु? सभु ठीकु हूंदा? चेक कंदा हूंदा, बैक कंदा हूंदा। अॼु असां माता जे नवरात्रनि जे बारे में ॼाणींदासीं। माता जा नवरात्रा साल में 2 दफ़ा ईंदा आहिनि, हिकिड़ा चेट में ऐं ॿिया असुअ में। चेट में माना चेट वारे महीने में माना मार्च ऐं अप्रैल में, ऐं असुअ वारे महीने में माना सेप्टेम्बर ऐं अक्टूबर में। चेट वारा नवरात्रा जेके आहिनि उनमें माता पंहिंजा 9 रूप, चेट वारा हुजनि या असुअ वारा हुजनि, ॿिन्ही में माता पंहिंजा 9 रूप धारण कया हुआ, जंहिंमें पहिरीं शैलपुत्री, दूसरी ब्रह्मचारी, तीसरी चंडकटा, चौथी कुष्मांडा, 5वीं स्कंद माता, 6ठी कात्यायनी, 7वीं कालरात्रि, 8वीं महागौरी, 9वीं सिद्धात्री। 9 रूप धारण करे चेट वारे महीने में माता महिषासुर जो वध कयो, राक्षस हो महिषासुर, जंहिंजो नाश कयो माता। ऐं असुअ वारे महीने में जेके नवरात्रा अचनि था उनमें माता शुंभ निशुंभ जो वध कयो, नाश कयो। हाणे सुवाल उथे थो कि ही नवरात्रा कीअं मल्हाइजनि? त यथाशक्ति तथा भक्ति। केतिरा माण्हू निराहार रहंदा आहिनि, केतिरा माण्हू फलार कंदा आहिनि, केतिरा माण्हू एकाणो कंदा आहिनि, केतिरा माण्हू दुर्गा सप्तशती जो पाठ कंदा आहिनि, केतिरा ज्वारा पोखींदा आहिनि, यानी 9 अन्न पहिरीं पुसाए करे उहे पोखे छॾींदा आहिनि। ऐं केतिरा माण्हू कलश स्थापना कंदा आहिनि, केतिरा माण्हू हवन होम कंदा आहिनि। जहिड़ी जंहिंजी शक्ति हूंदी आहे ओहिड़े नमूने नवरात्रा मल्हाईंदा आहिनि। 8 ॾींहं अष्टमीअ वारे ॾींहुं हवन करे पोइ न्याणियूं खाराईंदा आहिनि। न्याणियूं खाराए करे के अष्टमीअ वारे ॾींहुं छोड़ींदा आहिनि त के वरी 9वीं वारे ॾींहुं विर्त छोड़ींदा आहिनि। जहिड़ी जहिड़ी असांजी शक्ति हूंदी आहे अहिड़ी अहिड़ी भक्ति हूंदी आहे। अहिड़े नमूने 2 नवरात्रा मल्हाईंदा आहिनि। पर असुअ वारा नवरात्रा ख़ासि करे ॾाढी धूमधाम सां मल्हाया वेंदा आहिनि। उनमें जागरण कया वेंदा आहिनि। ख़ासि करे सॼे इंडिया में, भारत देश में गुजरात जा नवरात्रा ॾाढा मशहूरु आहिनि, छो जो उते गरबा थींदा आहिनि। सॼी सॼी राति माण्हू माता जे साम्हूं नचंदा आहिनि, टिपंदा आहिनि। त असांजा सभु सिंधी जिते बि हूंदा आहिनि त हर को त्योहार, हर को ॾिणु ॾाढी ख़ुशीअ सां ऐं आनंद सां मल्हाईंदा आहिनि, पाण में गॾिजी करे। छो जो सिंधी दिलवारा हूंदा आहिनि, इहा त सभिनी खे ख़बर आहे। त हिन वीडियो में एतिरी ॼाण, त मूंखे उमेदु आहे त तव्हां सभिनी खे हीअ ॼाण ज़रूरु वणी हूंदी। तंहिंजे लाइ जय झूलेलाल, जय माता।